अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे कहाणीकार हमीद सिंधी शायरी के वॾे नाव नारायण श्याम के शहर नौशहर फिरोज़ में 12 अक्टूबर 1939 ते जन्म वरतो। असीं खेस भेटा पेश करण लाइ अवां जे समातन की नज़र करियूं था आदर्श जो लिखियल खूबसूरत लेख। हिंदुस्तानी लेजेंड गायणे किशोर कुमार जो एक सुठो गानो है। आने वाला पल जाने वाला है, हो सके तो उसमें ज़िंदगी बिता दो। नाम्यारो कलमकार ऐं सोणो सीबतो शख़्स हमीद सिंधी साहिब उन गाने जे मुखड़े ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे उन देश वियो जितां को बि माण्हू वञण खां पोइ वापसि न ईंदो आहे। पंहिंजी गघराणी घटी में रहंदड़ इरशाद सुमरो ऐं मां छोकराणी वही में एक चोले में घुमदा हुआसूं। अदबी वाड़ जा पांधीड़ा हुआसूं। इरशाद मियाँ के किताबनि ऐं रिसालनि वठण ऐं पढ़ण खां सवाइ लेखकनि सां मिलण जो बि शौक़ु हूंदो हो। शर्नको अदीब शिकारपुर में पंहिंजा सदोरा पेर खणी अचे हिन दिलबर खे परी खे क़ैद कंदड़ देव वांगुरु आदम जी ख़ुशबू अचे ऐं अदीब बू कंदो मूं परी वटि अचे। हुन जे सदके आगा सलीम साहिब, कमर शहबाज साहिब, हिदायत बलोच साहिब ऐं वली राम वल्लभ साहिब सां मूंखां मेलो थियो। ॿिया बि खोड़ मिलायाई। 80 जे ॾहाके में हिकु ॾिहाड़े इरशाद मियाँ घर जो दर खड़कायो। मुंहिंजो मन तड़पायो। मुंहिंजो दरवाज़े मां मुंहुं कढण सां ख़ुशी मां रड़कंदे चयाईं, अड़े इरशाद, हमीद सिंधी आयो आहे। डॉक्टर इमदाद जी उताक ते वेठो आहे, जुती अंदरि मां ॿाहिरि। असांजी घटी मां गराणी घटी लोहर जी ज़ंजीर वांगुरु लिपटियल। सेग में पुगासूं हमीद सिंधी साहिब वॾे कुर्ब सां भाकुर पाए मिलियो। हू उन वक़्तु डायरेक्टर कॉलेज हुयो। चौधारी अब्दुल बाकी शेख, सईद अहमद शेख ऐं अब्दुल रशीद सुमरे जहिड़ा लेक्चरार घेरो कयूं वेठा हुआ। मैज़ मिठाई ऐं पापड़नि सां थमी पई हुई। कापी कल्चर ऐं ॾोकड़नि ते डॉक्टर ऐं इंजीनियर कराईंदड़ उस्ताद ख़ुशामद में वात में माव विझी खेसि मिठो करे रहिया हुआ। हमीद सिंधी साहिब सां ॿी मुलाक़ात तॾहिं थी जॾहिं हूअ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो। लेखक दोस्त बशीर मंगी साण हो। हिका धक्का हो। देर न कयाई, ख़ुशी अता कयाई। तनवीर अब्बासी साहिब घण घुरो हो। यूनिवर्सिटी जे उस्तादनि ॿिन्ही जे कननि में अहिड़ियूं फूकां ॾिनियूं मठ घरो थी विया। दिली दोस्त धार थी विया। दोस्त हीरे वांगुरु हूंदो आहे, भॻो सॼो न थी सघंदो। हमीद सिंधी साहिब सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे जो चेयरमैन थियो। दफ़्तर में दुनाली बंदूक जहिड़ो हमराह हुयसि। आगाहीअ ॾिनीमांसि, ख़ुशि थियो। वरंदी में 2 टे किताब मुकाई, लिखियाई, बाबा दिलजाए कयो, मां बि मेमण आहियां, वण जी काठी सां मुंहुं ॾिनो अथमि। हुन टिमाही पिणु जारी करायो। सिंधी इंसाइक्लोपीडिया जो मेंबर पिणु कयाई। पाण ज़ाल खे भा न पऊं। खोड़ अदीब न पाण खे वणनि न उन्हनि खे वणो। हुन जे वय खां पोइ मेंबरी हिकु धक सां वई। पाण खे उन्हनि शयुनि जी लोड़ ई कोन। पछताव न कयूं। कुझु अरसो अॻु हिकु ताईअ डाकदर चेयरमैन थियो। बाइख़्तियार अहिड़ो थियो, रुगो पंहिंजा किताब शाया कराइण लॻो। ख़बरनामे में छड़ो पंहिंजा फ़ोटो ॾे सिनेमा नामो बणाए छॾियईं। एवार्ड पंहिंजी मासात शागिर्दियाणी मैट्रिक जी गाइड लिखंदड़ खे ॾियणु लॻो। उन्हनि प्रकारनि ते मूं हिकु अख़बार में लिखियो। जेल में न पियो विझराए सघे, हिकदमि क्लार्क ऐं ड्रेस वारो रजिस्टर घुराए। जंहिं पने ते मुंहिंजो नालो ऐं पतो लिखियल हो, सो ख़ार मां फाड़े डस्टबिन में उछलाए पाण अछूअ सिगरेट खणी दुखाए मुठियूं भिकोड़े पीअण लॻो। हमीद सिंधी साहिब अदबी हवाले सां वॾो नालो आहे। हूअ सुठो कहाणीकार हो। हुनजो रिसालो रूह रिहाण तहरीक हो। ॾाढो सुठो अदबी परचो। शेख अयाज़ साहिब जा शाहकार नज़म ग़ज़ल उन में छपिया। ब्रेक थ्रू हुनखे रूह रिहाण मां मिलियो। हमीद सिंधी साहिब हड़ा वड़ा ख़र्च करे जिशन रूह रिहाण रूह खे राहत ॾींदड़ कंदो हो। सॼी सिंध, कराची खां कश्मीर ताईं जा शाइर अदीब पंहिंजो भाड़ो भतो भरे हैदराबाद अची शरीक थींदा हुआ। मान मोहबतूं ॾींदा हुआ। गंभीरता सां हिक ॿिए खे ॿुधंदा हुआ। मुशाइरे में दिलि सां वाह वाह कंदा हुआ। पुठी ठपे शाबास ॾींदा हुआ। बिना कंहिं खाते जे सार लहण जे हिक ॿिए जी सार लहंदा हुआ। हिक ॿिए जो भितियूं हुआ।
हाणे भॻल भितियूं आहिनि। किरोड़ रुपयनि जी सार लहण खां पोइ बि हिक ॿिए जा मुंहुं नथा वणनि। मुशहरे में सदर जो बूथ मोबाइल जे फेसबुक में लॻो पियो आहे। फ़ोटनि जी रुॻो छम छम आहे। झनकार केसट वांगुरु छड़ो झनकार आहे। गीत गुम आहिनि। हामिद साहिब पिछाड़ के पहर में पिण पाण मल्हायो। बज़ में रूह रिहाण रचाए मडली मचाईंदो हो। हिकु अख़बार लाइ कालम डिक्टेट कराए लिखराए छपाईंदो हो। अयाज़ साहिब जी साॼी बांह खे अयाज़ मेलनि में शरीक थियण जो सॾु न ॾिनो वेंदो हो। उनखां वधीक कहिड़ो अलमियो थी सघे थो। 2-3 साल अॻु हैदराबाद में पंहिंजी संगती नई दुनिया पब्लिकेशन जे सरवाण अयाज़ अबड़े वटि वञी टिकियमि। लेखक ऐं ॻोठाई अनवर सुमरो पिणु पंहिंजे पुटु वटि टिकियल हो। ॿई निखमणा सुबुह जो निकिरूं, किताब घरनि ॾांहुं फेरा ॾियूं, पसंदि जा किताब वठूं, पंहिंजे क़बीले जे माण्हू सां मिलूं। अली दोस्त आजिज़ इसाक़ समेजो, मोहम्मद मूसा भुट्टो, आगा कयूम लाली, मोहन मदोश, मदद अली सिंधी ऐं इदरीस जतोई वग़ैरह सां रूह रिहाणियूं थियूं। मज़ो अची वियो। हिकु ॾींहुं सुबुह जो 10 खनि हामिद सिंधी साहिब ॾांहुं संस घर लड़ी वियासीं। ख़ुशी अता थी, हो बिसरो थियो। चांहि जा ढुक भरींदे मूंखां सुवालु पुछियो, हामिद साहिब, तव्हां जॾहिं ख़ैरपुर जी यूनिवर्सिटी में वीसी हुयो, असांजो पहिरीं प्यारो ऐं उस्ताद मोहतरम में मुंहिंजो ज़ात भाई अव्हां सां ॿट हूंदो हो, पाछे वांगुरु हूंदो हो, हाणे बि सार लहंदो अथो। हामिद साहिब वराणियो, बाबला कुर्सी खे सलाम आहे। कुर्सी वई, सभु कुझु वियो। हामिद साहिब 2 पल सांत में अची वरी चवणु लॻो, इरशाद, हाणे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां थो। उन दोस्त सां दुनियादारी आहे। मुंहिंजी ॾेती लेती हूंदी हुई। मुंहिंजा हुन ॾे कुझु पैसा रहतू हुआ। मुंहिंजी बदिली थी, मां पर साया। आख़िरी ॾींहं ते जॾहिं मां हैदराबाद अचां पियो, हू आयो। मूंखे रहियल पैसनि जो चेक ॾिनाई। मुसंस थोरा मञी चेक ब्रीफ केस में रखियो। मां वरी वॉशरूम में वियुमि, मोटियमि। हुन मूंसां एयरपोर्ट ताईं साथ ॾिनो। शाबस अथसि। मां हैदराबाद घर आयुमि। ॿिए ॾींहुं आराम सां ब्रीफ केस खोलियमि। लटनि मथां रखियल चेक ई कोन हो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।